रिसेंटली उस्मान शाहरी में गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल में PTLF तल के सदर मोहम्मद उस्मानी जी अगवानी में सिंध एम्प्लॉयज़ अलायंस के सदते सिंध हुकूमत की मातहत सभिनी खातन जी तल के जनवरी मरी सभिनी तैलीमी इदारनि समेत गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल उस्मान शाहरी जी उस्तादन बाम अधिकारी पची बदी स्कूल के ताला आनी एहतियात रिकॉर्ड कराए उन मौके सजदा हुसैन हालो गुलाम शबीर हालो मोहब्बत मिर्जत इरशाद अली मिर्जत अब्दुल गफूर सोलंगी सज्जाद चानियो मोहम्मद उमरानी बिन शिरकत कई। बे तरफ़ गवर्नमेंट मिडिल स्कूल अलरखियो पठान अली शेर राजपूत लाल मोहम्मद मकराणी जे स्कूलन जे उस्तादनि चयो त ॿिनि सूबनि जी असांखे पेंशन GRA अलाउंस समेत ग्रुप अलाउंस ॾिनो वञे। उन हवाले सां वधीक चवण हो मोहम्मद उस्मानी जो त गवर्नमेंट सिंध अलायंस की तरफा ही एहतजाज किया हुआ है तल के झंडो मरी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल उस्मान शाहरी में अॼु मुकम्मल तालाबंदी कई हुई है। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल उस्मान शाहरी समेत तल के झंडो मरी के जेके भी इदारा सिंध गवर्नमेंट के मातहत जेके भी इदारा उन्हनि सभिनी तालाबंदी है। जीअं त असांखे GRA अलाउंस 30% कोन थो ॾिनो वञे ऐं पूरे सॼी पाकिस्तान में जेके बि सूबा विदन गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जे तरफ़ां GRA अलाउंस ॾिनो विया सभई ग्रुप सूबा ग्रुप इंश्योरेंस ॾींदा था बैनुअल फंड ॾींदा था। सिंध गवर्नमेंट न ग्रुप इंश्योरेंस ॾींदा बैनुअल फंड तो असांजो को बि ऐं हालिया जेको गवर्नमेंट सिंध पेंशन रूल्स में तरमीमूं कयूं आहिनि उन तरमीमुनि में जेको हुन असां सां ज़ुल्म कयो आहे ऐं नोटिफिकेशन कढी ऐं ताज़ो वरी नोटिफिकेशन कयो जेको वॉलंटरी रिटायर बि नथो थिए उन वॉलंटरी रिटायरमेंट ते बि माना हुननि जेको परसेंटेज आयो आहे ऐं पेंशन रूल में जेका पेंशन में जेका घटिताई कई वई आहे उन लाइ असीं भरपूर एहतजाज करे रहिया आहियूं।